अस्सलामुअलैकुम नाज़रीन, दानिश पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में भलीकार मयाद मोहम्मद अब्दुल्ला बासी रिपोर्ट सामने के ऊपर मेयर खान मेयर 13 ॾींहं अॻु फिर दौरान निज़ामत ते क़तल थियल अब्बास चंडी ते वारसनि पारां प्रेस कॉन्फ्रेंस कुझु शरपसंद बिरादरी जे माण्हुनि पारां तलाश जूं ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि, जंहिंसां असांजो को बि तालुक़ न आहे। असांखे अदालत मां इंसाफ़ जी उमेद आहे। जेसीं ताईं कातिल ज़ाहिर न थींदा FIR में नाला न ॾींदासीं। पुलिस पिणु जांच करे रही आहे। तफ़सील मूजिबि 16 ॾींहं अॻु मेड़ लॻ गंजा मोरी भरिसां ॿनी ते वेंदड़ अब्बास चांडियो खे 4 नामालूम माण्हुनि फिर दौरान निज़ामत ते क़तल करे छॾियो हो, जंहिंजे नामालूम माण्हुनि हथां FIR पिणु दाख़िल थियल आहे। जॾहिं त अॼु मक़तूल अब्बास चांडियो जे वारसनि मक़तूल जे भाउ गुलाम मुस्तफ़ा चांडियो, वालिद हाजी नवाज़ ऐं मक़तूल जे पुट बख्शल चांडियो मुख्तियार अली चांडियो पारां प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ख़ुदकुशीअ ज़ाहिर कंदे चयो त असांजे मक़तूल शहीद अब्बास चांडियो जा कातिल अञा ज़ाहिर न आहिनि थिया, जंहिं सबबि असां FIR में पिणु नाला न आहिनि ॾिना। असांजी प्रेस कॉन्फ्रेंस करण जो मतिलबु सिर्फ़ु इहो ई आहे त मक़तूल अब्बास चांडियो जे क़तल जे शक में ॼाणायल माण्हुनि सां अब्बास चांडियो जे क़तल जो सबबु ॼाणाए। अगरि को शरपसंद अनासर कंहिं सां बि जहिड़ो फ़साद कनि त असांजो उन सां को बि तालुक़ न आहे। असां पुरअमन माण्हू आहियूं। असां क़बाइली जड़नि ते यकीन नथा रखूं। असां कानूनी रस्तो इख्तियार कंदे मक़तूल जे कातिलनि खे सज़ा ॾियारींदासीं। कुझु शरपसंद माण्हू क़बाइली जहिड़ो कराइणु चाहिनि था, जंहिं सबबि असां मीडिया ॾे ॿुधाइण था चाहियूं त असांजो कंहिं सां बि पलांद को इरादो नथा रखूं। अगरि को बि शरपसंद शक में ॼाणायल ॿई बिरादरी जे माण्हुनि सां को बि जहिड़ो फ़साद कनि त असांखे दुर न सम्झो वञे। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, आर्मी चीफ समेत कानून लागू कंदड़ इदारनि खां मुतालबो कंदे चयो त बेगुनाह क़तल थियल अब्बास चांडियो जे कातिलनि खे ज़ाहिर करे खेनि गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा